अदा ॾिसो हे एक्स्ट्रा जुडिशल किलिंग जेका पुलिस कई उनजो अॼु असां केस दाख़िल कयो वारिसनि जे पारां, जंहिंमें FIU खे दुरुकियोसीं। FIU जी न अचण जे करे, गैर मौजूदगी जे करे तारीख़ थी आहे 3 तारीख़, ऐं इनशाला अॻी तारीख़ ते ईंदा। ऐं असां इहो चाहियूं था त SSP खे अञा ताईं हे जेके धुरियूं आहिनि ट्रांसफ़र न कराए सघिया आहिनि या न सस्पेंड कराए सघिया आहिनि, छो त डायरेक्ट एलिगेशन SSP ते आहिनि। असांखे जेके ज़रिया ॿुधाइनि था त हिन खे अरेस्ट कयो आहे पुलिस ऑफिशियल, पोइ B सेक्शन ते हिननि खे हथकड़ियूं हयूं अथनि, हथकड़ियूं हणी पोइ हिन खे मुक़ाबले जाइ ते वठी आया आहिनि, जिते हिननि ॾेखारियो आहे त हिन खे पंहिंजे साथी जी गोली लॻी आहे। पोइ हिन खे गोलियूं हयूं अथनि हाफ फ्राए करे। पोइ जेको लोकल स्टाफ हो, उहो जेको नंढो हुयो, उहे सभु दादूजा हुया, उहे त भॼी विया। हिननि जो SP जे माण्हुनि हिननि सभिनी जो हिन खे हाफ फ्राए कयो। उन खां पोइ हथकड़ी लॻल ई हुनजी चाबी अधु कलाकु ॻोल्हण जे करे हू डेथ थी वियो आहे। इहे सभु फैक्ट्स जेके असांखे मालिकनि जे तरफ़ां ॿियनि जितां बि असांखे ख़बर पई आहे, असुलु रियल फैक्ट्स इहे आहिनि। हिन में SSP इन्वॉल्वमेंट आहे। सो इनशाला असां चऊं था FIU करे